शायरन जे सरताज हज़रत शाद लतीफ़ भिटाई जे 281 उर्स मुबारक जे 3 ॾींहनि वारी तक़रीबन जो आगाज़ थी वियो आहे। गवर्नर सिंध कापान टिसोरी भिड़शा पहुची दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जी तक़रीबन जो इफ्तिताह कयो। गवर्नर सिंध कापान टिसोरी चीफ एडमिनिस्ट्रेटर ओकाफ फरूखुद्दीन कुरैशी समेत ॿियनि सां गॾिजी दरगाह ते मौजूद बेवा ऐं गरीब औरतुनि में कपिड़ा तक़सीम कया ऐं शाह जे रागियनि फ़क़ीरनि खां शाह जो राग पिणु ॿुधो। उन मौक़े ते गवर्नर सिंध कापान टिसोरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो आफ़ाक़ी शाइर ऐं सूफ़ी बुज़ुर्ग आहे। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त आउं ॿियो भेरो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जो इफ्तिताह करे रहियो आहियां। उन चयो त मुंहिंजो पीपी क़यादत सां को बि इख़्तिलाफ़ नाहे ऐं न ई MQM सां के सियासी इख़्तिलाफ़ आहिनि। जेकॾहिं थोरी घणी नाराज़गी आहे त शाह लतीफ़ जी दरगाह ते दुआऊं घुरूं था त उहा ख़तम थी वेंदी। उन चयो त आसिफ ज़रदारी सां मुंहिंजा 25 सालनि खां पुराणा तालुकात आहिनि। सखावत वारो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह मुंहिंजो नंढो भाउ आहे।